आओ श्रोता तुम्हें सुनाऊं महिमा लीला शाह की, सिंध देश के संत शिरोमणि बाबा बेपरवाह की। बचपन में ही घर को छोड़ा, गुरु चरण में आन खड़ा, तन मन धन सब अर्पण करके ब्रह्म ज्ञान में दृढ़ खड़ा। नदी पलट सागर में आई, वृत्ति अगम अथाह की, आओ श्रोता तुम्हें सुनाऊं महिमा लीला शाह की। साईं लीलाशाह नंढड़ी उम्र में लगी वियो रंग बुद्धि खे भाई परमात्मा में टिकाणो है। वखर वठण विया काके जे दुकान जो, रस्ते ते गरीब माण्हू वेठा वीचारा बुखिया, डुकर पियो। उन लीलाराम खे दया अची वई कि हाणे ही वीचारा आहिनि त सही सतायल डुकर जा, भाई अचो ज़री ज़री चपटी चपटी अटो खणो। त हाणे चपटी चपटी जेके डुकर जा वीचारा सतायल चपटी चपटी छो खणो, हणी ॿई गाॾा चट करे छॾियो। बारदानो लीलाराम जिन गोदाम में रखी कुंजूं काके खे ॾेई के काका मूंखे त तकलीफ़ थी पई आहे, बुखार थो अचे। भाई काको मार कढनि सुम्ही रहिया, भॻवान खे ॿाॾाईंदा रहनि, हे परमात्मा तूं मुंहिंजी लॼ रखजांइ। ॿाॾाईंदा ॿाॾाईंदा उन्हनि जी बुद्धि पर ब्रह्म परमात्मा में टिकिजी वई। जेको सृष्टिअ खे पैदा थो करे उन अंतर्यामी में बुद्धि जेकॾहिं अणजाणे में बि स्थिर थी थी वञे त कुदरत चमत्कार करे थी छॾे। काको ॾिसे तो छोकिरे खे बुखार आहे, मां ई गोदाम खोले माल लिखी छा। काको तो गोदाम तो खोले ॿिए ॾींहुं, ॾिसे तो त भेण माल भरियो फर्स्ट क्लास। छोकिरे वटि अचे थो कि हेड़ो सुठे में सुठो माल आंदी, पैसा त कोन कुटी कि काका माफ़ करियो, पैसा बि पूरा थी विया, माल बि पूरो थियो। कि पुट छो ईअं छो थो थी, तोखे बुखार जो असरु थियो आहे, मग़ज़ी बुखार त कोन थियो कि न काका ॿीहर ईअं कोन कंदुसि, थी वियो सो थी वियो। मूंखे डुकर जा माण्हुनि ते दया अची वई, मूंखे अंदर में थियो कि सभिनी में मुंहिंजो राम आहे श्याम आहे। काका कि पुट तोखे बुखार अची थी मग़ज़ जो, गोदाम भरियो पिया, तूं हीअं रोई पियो ॿाॾाए पियो, गोदाम भरियो पिया। काका हीअं करे तव्हां मूंखे गोदाम भरियो पिया, हीअं करे मारण चाहियो त भले ॿ धकणो, पर काका मूंखां भुल थी, बच्चा तोखां कोन भुल थी आहे, तूं हल ॾिस। लीलाराम जी ॾिसनि था त गोदाम भरिया पिया आहिनि। लीलाराम खे थी वियो कि जंहिं मालिक मुंहिंजी लॼ रखी आहे, जंहिं गोदाम भरिया आहिनि, उन जे ज्ञान सां मां पंहिंजे आंव खे भरींदुसि। उहो लीलाराम घर छॾे रवाना थी विया आहिनि। साईं केशवानंद जो संग मिलियुनि, पंहिंजी बुद्धीअ खे पर ब्रह्म परमात्मा में स्थिर कयूं, ब्रह्म ज्ञान पातऊं। वरी हिकिड़ी अहिड़ी का ॻाल्हि थी, सिंधियुनि चयो भाई असांजे झूलेलाल जी ज़मीन आहे, मंदर जी ॼट चवनि असांजो कब्रस्तान वारनि जो हिसो आहे। जीअं राम मस्जिद, राम मंदिर ऐं बाबरी मस्जिद, जीअं पोइ सिंध में हूंदा अछी पग वारा, ॻाढ़ी पग वारा। अछी पग ऐं ॻाढ़ी पग वारा ॿई आया साईं लीलाराम वटि। त साईं जिन सुञाणे विया कि हाणे कोरटुनि जा धिका खाई खाई थकान वाणिया, तॾहिं आया न लीलाराम वटि कि साईं ॼाणी ॼाणण आयो। ॼट चवनि था कि तव्हांजा हिंदू संत पंहिंजो करिश्मो ॾेखारीनि, असांजा ॼट मुला मौलवी करिश्मो ॾेखारीनि, पोइ जंहिंजी भाई विजय थींदी उन जी ज़मीन। साईं जिन चयो रखो भॻवान तंहिंमहिल चङी थींदी। ॼट तारीख़ नकी थी, उन तारीख़ ते ॼट ऐं सिंधी गॾु थिया। हू त वठी आया टूणा फीणा जादू मंत्र। टूणा फूणा ये तांत्रिक विद्या थींदी आहे, लॻभॻि ये पटा वाला हूंदा आहिनि, आध्यात्मिक जगत जा पटे वाला। ऐं ब्रह्म ज्ञान आहे राष्ट्रपति, 100 पटे वाला हिकिड़े पासे, राष्ट्रपति जी सही हिकिड़े पासे, राष्ट्रपति जी सही अहमद बरी थींदी आहे। 1000 पटे वाला हिकु तरफ़ रखो ऐं राष्ट्रपति हिकु तरफ़ रखो त राष्ट्रपति जो उहिदो वॾो थींदो आहे। त हू कई आया मुला मौलवी, अला बांधूं बला बांधूं भूत बांधूं प्रेत बांधूं डाकिनी बांधूं साकिनी बांधूं हुर फुर घणेई कयूं टूणा पूणा। लीलाराम ते त को असर कोन थियो। लीलाराम जिन वेठा कंधे करे पंहिंजे ब्रह्म परमात्मा में बुद्धि खे स्थिर करे साम्हूं वण हो, वण खे आज्ञा कयूं। जीअं ज्ञानेश्वर महाराज थले खे हुकुम कयो हलड़े थला, चांगदेव जो स्वागत करणु त थलो हलण लॻो, तीअं लीलाराम साईं वण खे चयो कि हे निम हली होॾां बि। निम हलण लॻी त ॼट फड़किया अची पेरनि ते पिया कि साईं तुम लीलाराम नहीं लेकिन हमारे भी गुरु हो, मालिक हो, आपका नाम साईं लीलाशाह है। तॾहिं खां हुन लीलाराम संत जो नालो लीलाशाह। बचपन में मां स्वर्गवास थी वई, पिता हलिया विया,
ॿाहिरीं दुनिया जी नज़र सां ॾिसजे त हू अनाथ बालक आहे, पर कोई अनाथ कोन्हे, छो कि विश्वंभर नाथ सभिनी सां साण आहे। कंहिंजो मां न आहे या पीउ न आहे त असां चऊं था अनाथ आहे, पर इहा ॻाल्हि आशाराम खे स्वीकार कान्हे। मां नथो मञा त कोई अनाथ आहे। जगत जो नाथ जंहिंसां वेठो आहे उहो अनाथ कीअं थियो? अॻे जन्म जी मां कान्हे, लखे जन्म जूं माइरियूं हली वयूं, लखे जन्म जा पिता हलिया विया, पर लखे जन्म खां साण जेको आहे उहो रब त तोसां साण वेठो थिए। मुंहिंजा मिठा, तूं अंदर जाती पाए, कंहिं दरवेश जो सहयोग वटि, अंदर टुॿी ॾे। मन तूं ज्योति स्वरूप अपना मूल पिछाण, ऐं तूं अंदर टुॿी ॾींदे जेके हीरा तोखे मिलंदा न, उन जे अॻियां जगत जा ही जवाहरात तुंहिंजे अॻियां ही कुॾनि वांगुरु। जॾहिं लधो मूं आत्म हीरो, जग थी वियो सवा कसीरो। तूं आत्म हीरो लभंदे जग सवा कसीरो थी वेंदे। मुंहिंजा मिठा, जगत जा केतिरा बि हीरा तूं कठा कर, केतिरियूं कुर्सियूं तूं हासिल कर, केतिरा बि धन जा अंबार ठाहे, पर मौत खां पोइ उहे अभागा धन ऐं हीरा मोती तुंहिंजो साथ न ॾींदा। पर मौत खां पोइ बि जेको तुंहिंजो साथ नथो छॾे, उन साथी रब खे तूं सुञाणे वठ। मुंहिंजा मिठा, तुंहिंजो त बेड़ो पार थींदो, पर तुंहिंजा एकी कुल तरी वेंदा। तूं जंहिं धरतीअ ते पेर रखंदी, उहा धरती तीर्थ भूमि थी वेंदी। जंहिं शइ खे तूं हथड़ो लाहींदे, मुंहिंजा आदल, मुंहिंजूं अदियूं भेनरूं, सबाजूं माताऊं, जंहिं शइ खे तव्हां हथ लाहींदियूं न, उहा शइ प्रसाद थी वेंदव। तव्हांजे अंदर एतिरो आत्मदेव जो प्रभाव आहे। हिंदुस्तान पाकिस्तान थियण खां पोइ सिंधियुनि घणेई कुर्बानियूं ॾिनियूं। मां गुजरातियुनि खे चवंदो आहियां कि जेके धर्मार्थी आहे उन्हनि खे हिंदुस्तान जे माण्हुनि शरणार्थी चयो। जेके धर्मार्थी हुआ उन्हनि खे हिंदुस्तान जे माण्हुनि शरणार्थी चयो। तॾहिं हुन क़ौम सिर ते चढ़ायो। इल्जाम लगाने वालों ने इल्जाम लगाए लाख, मगर तेरी सौगात समझकर वो सिर पे उठाए जाते हैं। तव्हांजी सौगात समझी करे उन्हनि मथे ते रखियो, तव्हां उन्हनि खे शरणार्थी चयो, उन्हनि स्वीकार करे छॾियो। तव्हां उन्हनि खे शरणार्थी माना असांजी शरण आया न, तव्हांजी शरण कोन आया, हू धर्म जी शरण हा, परमात्मा जी शरण हा। चाहिना त पंहिंजो ख़ाली नालो मटाइन, गोविंद भाई जी जॻह ते गफूर मियां थी वञा, बस ॻाल्हि पूरी हुई। श्री राम उमास जे ॾींहुं चकूं खाओ, चकूं माना सफेद चिकू, अंडा खाओ। सत्यनारायण जे ॾींहुं सेसावरा प्रसाद समझी करे। शराब ऐं कबाब त रावण जहिड़े खे बर्बाद करे छॾियो। पुलस्त कुल में पैदा थियो हो रावण, वेदन जो ॼाणू हो, पर जॾहिं शराब ऐं कबाब जी शरण आयो, धीरे धीरे रावण जो प्रभाव नाश थी वियो, बुद्धि भ्रष्ट थी वई। जेका जगत जननी सीता माता पूजण योग्य हुई, उन में हुन कुदृष्टि कई। अन्न तेवा ओडकार, आहार बगड़े तो विचार बगड़े। समर्थ रामदास शिवाजी जो गुरु भिक्षा वठण लाइ कंहिं दर ते नारायण हरि जी पुकार कई। वो हारी बन्नी कंदड़ किसान घर मां ॿाहिरि निकितो, हथ जोड़े चयो तो कि महाराज मूंखे माफ़ करियो संत, मां तव्हांखे रोटी टुकुर अॼु पंहिंजे घर जो न ॾेई सघंदुमि, दया पाले मुंहिंजे भाउ जे घर हलो। समर्थ रामदास वीचारे रहियो कि हेड़ो सभा जो भेणा माण्हू हथ पियो जोड़े, घरां रोटी टुकुरो नथो ॾे, भाउ जे घरां तो वठी ॾे। बाणस जे घरां रोटी वठी ॾिने। रामदास घर पंहिंजी कुटिया ते वियो, भोजन कयईं। थोड़ी देर 10 मिंट खनि सुम्ह, ॿिपारियुनि जो घणी निंड न कबी आहे। ॾींहं जो सुम्हणो हुजे त साॼो पासो वराए सुम्हिजे, ऐं राति जो सुम्हणो हुजे त खाॿो पासो वराए सुम्हिजे। ऐं राति जो निंड कजे त पूर्व जे तरफ़ मथो करे या त ॾखण जे पासे मथो रखी सुम्हिजे, उत्तरे पासे या पश्चिम जे पासे मथो करे न सुम्हिजे, न त जीवन शक्ति जो ह्रास थींदो आहे। श्री राम भोजन कजे त पेर आला करे भोजन कजे, जीअं जठराग्नि प्रदीप थींदी, आयुष्य वधंदी। पर राति जो कॾहिं आला पेर करे न सुम्हिजे। राति जो सनानु सिहत लाइ सुठो कोन्हे। श्री राम समर्थ रामदास भोजन कयो, थोड़ी देर खां पोइ आराम करे ध्यान में वेठो त उन समाधि लॻी वई। समर्थ रामदास चयो अॼु मां कहिड़ो अन्न खाधो, अॼु मूंखे ध्यानु करणो कोन पियो, समाधि करणी कान पई, लॻी वई, ध्यानु टुटे न।
बे ॾींहुं उन हारीअ जे घर, उन किसान जे घर वञी अलख जगायो। शिवाजी महाराज जे गुरुदेव समर्थ रामदास, तुमने अपने घर की भिक्षा नहीं दी, भाई के घर का अन्न दिया, बड़ा जादू था उसमें। मैंने वो अन्न खाया और मेरा मन इतना भगवान में लग गया, मुझो मन एतिरो लगी वियो नाम में कि मुंहिंजी समाधि लगी वई। त तुंहिंजे घर जो अन्न में छा हो ऐं भाणे जे घर में अन्न जो छा हो? जे साईं पुछो था त मां सच ॿुधायां, असांखे नहर जो पाणी, जमड़ाउनि जो पाणी मिलंदो, उन जा पैसा भरणा पवंदा आहिनि। असां त पैसा मूं त भरिया कोन हा, मुंहिंजे भाउ बि भरियो कोन हो। पाणी ॿिए कंहिंजो हो बनीअ जो, उनजी बन्नू टुटी करे पाणी वहियो पिए, त मुंहिंजे भाउ नाहक जो पाणी पंहिंजी बनीअ में न आंदो, पर मां न हुउसि, मुंहिंजे छोरनि नाहक जो पाणी बनीअ खे ॾिनो। नाहक जे पाणी सां नाहक जो अन्न थियो आहे। बाबा नाहक जे अन्न सां मुंहिंजा छोरा कॾहिं कॾहिं ॿाहिरीं भाॼी खाइण ते हिरी पिया आहिनि। श्री राम, पाप जे धन सां मुंहिंजा छोरा पाप जे रस्ते विया आहिनि। तो पाप जे रस्ते जो जेको अन्न आहे बाबा तव्हांखे ॾियां त तव्हांजो मन बि खोटा वीचार कंदो, तंहिंजे करे मां तव्हांखे पाप जे अन्न न ॾिनो, पंहिंजे मुंहिंजे भाउ जे घर जो अन्न ॾिनो आहे। जो रत लगे कपड़ा जामा हो त पलीत, सो रत पीवे मान खा। अच्छा, हाण साइंस जी नज़र सां ॾिसूं त 11 आहे, सतनारायण आहे, श्राद्ध जा ॾींहं आहिनि। उन्हनि ॾींहंनि में असांजी शरीर जी तंदुरुस्ती, डाइजेस्ट पावर, असांजो पाचन तंत्र कमज़ोर हूंदो आहे। ॿाहिरियूं भाॼियूं खाइण में उहे देरि सां पचंदियूं आहिनि। श्री राम, देरि सां पचंदियूं आहिनि। ऐं मांस वग़ैरह या शराब वग़ैरह उन में तमो गुण हूंदो आहे, अल्कोहल हूंदो आहे शराब में, ऐं मांस में देरि सां पचण जो दुर्गुण हूंदो आहे। त असांजे दुन ते या नाभि ते हुनजो वज़न हूंदो आहे। उन ते वज़न हुअण जे करे असांजी सेक्सुअल इंद्रिय में जेको वीर्य हूंदो आहे उहो उत्तेजित थींदो आहे। श्री राम, विकार वधीक थींदा आहिनि। हिकिड़ो मौलवी हूंदो, मौलवी जो ॾाढो नालो थी वियो, त ॿिया मौलवी हुन ते पसरिया। वञी राजा खे चयूं, ही मौलवी हीअं थो करे, हूअं थो करे। राजा ॾिठो कि मौलवीअ खे घुराए करे जे सज़ा ॾियां त मुस्लमान क़ौम खे निंदींदी, ऐं जे मौलवीअ खे छॾे थो ॾियां त ॿिया मौलवी मूंखे निंदींदा। मंत्री खां पुछी छा करणु खपे? मंत्री अटकल ॾिन राजा खे। राजा उन अटकल अनुसार मौलवी खे चयो कि मुंहिंजे महल जा 4 कमरा, फलाणे महल जा, पुराणे महल में जिते आऊं नथो रहां हींअर, उते 4 कमरा ख़ाली थियल आहिनि। उन्हनि 4 कमरनि में अलॻि अलॻि शयूं रखियूं अथमि। उन्हनि 4 कमरनि जूं 4 शयुनि मां का न का शइ तूं यूज़ कर, का न का शइ तूं वापरींदे त मां तोखे सम्झंदुसि तूं राजा ई आदर कयो आहे, मां तोखे बरी करे छॾींदुसि, तोखे मां अच्छे कच्छे छॾे ॾींदुमि। पर जेकॾहिं तूं इन्हनि 4 कमरनि मां कंहिं बि कमरे जो उपयोग न कयो त मां सम्झंदुसि भई तो राज जो अपराध कयो आहे। मौलवीअ खे उन खंड में, वॾी बाउंड्रीअ में, विशाल बाउंड्रीअ में 4 कमरनि जे उन मैदान में बंदि कयो वियो। मौलवी ॾिसे तो पहिरियों कमरो, राति थी वई, पहिरियों कमरो ॾिसे तो फांसी लॻी पई आहे। फांसीअ खे यूज़ करियां, मरियां, मां फांसीअ खे वापरियां माना मां मरां? न न, तोबा तोबा, ख़ुदा ख़ैर करे, बंदा लहर करे। वरी ॿियो कमरो तो खोले, ॾिसे तो त उन में वैश्या वेठी आहे, सजी धजी, तोबा तोबा। टियों कमरो तो खोले, ॾिसे तो त उन में शराब, क़िस्मनि क़िस्मनि जो दारू पियो आहे। चौथों कमरो तो खोले, ॾिसे तो उन में कबाब पिया आहिनि, अंडा पिया आहिनि, मांस, मच्छियूं, मुर्गियूं, तरियल सरियल सभु। हीअ त 4 नापाक शयूं। चक्कर काटे तो ईअं थींदे थींदे चई लॻसि उञ, ॾिठे भाई शराब पियो आहे, इहो बि त पाणी आहे, जरड़ी चुकड़ी खणी तो पिया। जिभ ते चुकड़ी आई, बसि जीअं बीड़ी माण्हू पीअंदा न, जरड़ी सूटो हणा 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 पोइ बीड़ी घुसी वेंदी आहे। अहिड़े नमूने गंदी आदत खे थोरो बि माण्हू अहमत थो ॾे, थोरो रुॻी सहयोग थो ॾे त पोइ घुसी थी वञे। उन छा कयो, मूं लाजे थोरो भाई नारगी, दारू आहे, नारगी जो ठहियलु हूंदो, ईअं नारंगी छाप दारू, ढुकड़ो पीतई। अहिड़े कंदे कंदे पोइ वाइन पीतई, ब्रांडी पीतई, ऐं पीअंदे 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 पुर थी वियो त बुद्धीअ ते असर पइजी वियो। ठीक है, खुदा ने ही बनाया है सब, तो खाना क्या बात है, खुदा खैर करे, राजा खुश हो जाएगा। 1 कमरे के बजाय 2 कमरे का उपयोग कर लिया तो राजा और रहमत कर देगा। उन पंहिंजा इंडा खाधा, कबाब खाधई। त सेक्सुअल केंद्र, काम केंद्र जेके थींदा आहिनि पंहिंजे शरीर में, उन में भड़को आयो।
जी वो बेचारी पूरी रात यहाँ बैठी है, अगर आप उससे नहीं बोलेंगे तो फिर वो स्त्री जात का और कौन होगा। दया करे मौलवी उन वटि पंहिंजो कारो मुंहुं करण। कमर खाली थी वियसि, कमजोर थी वियो हली, ज्ञान तंतु धक 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 मगज़ में थी। सुबुह थींदे थींदे डाचा वेझी वियसि, वाइड़ो थी वियो, वाइड़नि वांगुरु मूं छा कयो, मां कहिड़ो मुंहुं ॾेखारियां, माण्हुनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां। वैश्या साओ मुंहुं कयो, मूं दारू पीतो, मूं मांस खाधो, ही मूं कयो कीअं कि चुकड़ी रुगी पीतमि, थोड़ी चुकड़ीअ मुंहिंजी बेड़ी बोरी। हाणे मां कहिड़ो मुंहुं ॾेखारियां, फांसी खाई पाणे मरी वञे। मंत्री राजा खे चढ़जे पाण मारियो त पाण ते ॾोह थिया, पर शत्रु खे मारणो हुजे त दारू प्यारीस पाणे जो मरंदो। श्री राम। जेके दुश्मन कम कनि असांखे बर्बाद करण जो, उहो कम असां पंहिंजे हथनि सां पिया करियूं। दुश्मन असांखे बर्बाद करण लाइ दारूअ ते हेराइनि, उहो कम अॼुकल्ह असां पाणे पिया करियूं। देर सवेर उहो कम असांखे महांगो पवंदो। श्री राम। भाई कंवर चवंदा आयो सभई राम, वरी चओ श्री राम। केतिरो बि माण्हू शराबी हुजे, कबाबी हुजे, गुंडो हुजे, उनजो मन ऐं प्राण हेठिन केंद्रनि में थो रहे। जेकॾहिं उनखे राह लंबो ऐं मां छोटो ॾियो ऐं उहो जप कराएसि, उनजो शराब पाणे छुटी वेंदी। वालियो लुटारो हूंदो, 62 हरामी चइजे, VIP कोटा जो बदमाश, वालियो लुटारो। नारद जहिड़े संत खे चई महाराज हिते रखी तुंहिंजो झोली झंडो, नारायण नारायण करे निकितो आई। उन चयो भेण मूंखे पुरींदे कुछ तो भेण सांझा सुख भाड़िया, कि महाराज सांझा बांझा छा मेरा धंधा है। नारद चयो सब हाँ हाणे तो कुछ तो सुधरजे। महाराज सुधरण ॿुधण जी ॻाल्हि ॿिए खे भगतनि खे ॿुधाए, मां वालियो लुटारो आहियां। नारद ॾिठो भेण इहा आहे त 62 हरामी। श्री राम। पर अंदर में त वेठो त अलाह मुंहिंजो राम। नारद वरी थोड़ी कोशिश कई, मन सुधरे। चई हेॾो जो तूं पाप करे थो, उनजो फल जॾहिं तूं भोगींदे त उहो तूं अकेलो भोगींगे, ॿिए की जंहिंखे खाराईंदो सभु भोगींदा। चई महाराज सभु भोगींदा गरजी करे था खाऊं। चई खाइण में गलो कुटजंदे एकलो, गैर समझी की खाइण में सभु मिली वेंदा, पर कुटजंदे अकेलो। वञी माउ पीउ खां पुछीच, चई वाड़े वाह महाराज मूंखे ॾाढो तो तूं पटाई। माउ पीउ खां पुछाई तूं नारायण नारायण करे भॼी वञी शिकार मुंहिंजो। नारद चयो भाई न भॼंदुसि, वचन तो ॾियां। चई महाराज मां न मञा, संत जो वचन पापी कीअं मञींदो। नारद चयो अदा तूं मूंखे वण सां ॿधु खणी भला। बालीअ लुटारे नारद जा हथ पैर ऐं वण सां बराबर ॿधी छॾियासीं, वण सां ई चिपकाए छॾिया नारद डोरा गंढूअ ॾेई पुठा बिल्कुलु। नारद वेठा वियो आहे पंहिंजे माउ पीउ खां पुछण कि मां जेको पाप करियां थो त गरजी करे सॼो कुटुंब था खाऊं, त पोइ भोगण जो जॾहिं वारो ईंदो त गरजी करे भोगबो। माउ पीउ चवनि था कि पुट ईअं न थींदो, तूं नंढड़ो ऐं ॿार है, तूं लाचार है त असां तोखे कमायो ऐं खारायोसीं। हाणे असीं बुढ़ा थिया आहियूं त तुंहिंजो कर्तव्य आहे माउ पीउ खे कमाए खाराइण। पोइ तूं पाप करे कमाई या पुण्य करे कमाई, इहो तुंहिंजी जवाबदारी थिए लाल, असांजी कान्हे। वरी वियो ज़ाल वटि, मौलाइण तूं त अर्धांगिनी आहीं, अधु भागीदार आहीं। चई अधु भागीदार आहीं, तुंहिंजे नोटनि में भागीदार आहियां। कोई माण्हू चोरी करे चए ₹1,00,000 त ज़ाल सां गॾु अधु मिल्कत ज़ाल जी थी वेंदी, पर जेकॾहिं हुनखे 12 महीना सजा थी अचे त उनजी ज़ाल खे हू तयारु करे जोन्स वञी जज खे चए 6 महीना मिस्टर को ॾे, 6 महीना मावे को ॾियो, 6 महीना माई को ॾियो, त जज कोन मञींदो। चओ श्री राम। माई खे सजा कोन मिलंदी, 12 महीना सजा चोर खे आई त मिसिस चोर खे 6 महीना बांटजे, न बटजंदी। तो कर्म करण में तूं स्वतंत्र आहीं, पर फल भोगण में असीं अधिकारी आहियूं। वाले लुटारे ॾिठो भला खाइण में हड़ई मुंहिंजा ऐं भोगण में मूंखे अकेलो। दिमाग़ खुली वियुसि, आयो नारद जो डोरो खुले कि महाराज मूंखे बख़्शो, मुंहिंजी अखि खुली आहे। ही कर्म भूमि आहे, शक्कर खिला शक्कर मिले, टक्कर खिला टक्कर मिले, सुबह को कर और शाम को ले, एक हाथ दे एक हाथ ले, नेकी का बदला नेक है, बदों को बदी देख ले, इसे तू दुनिया मत समझे बालिया, ये सागर की मझधार है, औरों का बेड़ा पार कर तो तेरा बेड़ा पार।
भलाई कंदे ता भलो तुंहिंजो थींदो, भलाई जा बाड़ा धणी तोखे ॾींदो। ससु चए ॿोॾ त मिठी भेण तूं चईसि जी, नुंहुं चए ॿोॾ त मिठी अमा तूं चईसि जी, तूं पंहिंजी भलाई ॾे। जो तो को कांटा बोए वहां को बो तू फूल, तो को फूल के फूल है वहां को है त्रिशूल। हरिजन तो हारा भला जीतन दे संसार, हारा तो हरि को मिले जीता जम के द्वार। अकड़ छाजी कई थे मत कर रे गर्व गुमान, गुलाबी रंग उड़ी जाएगो। हाड जले जैसे लकड़ जल गयो, केस जले जैसे घास रे। मत कर रे गर्व गुमान, गुलाबी रंग उड़ी जाएगो। मामा छाजी कई थी वालिया, मामा जे मालिक जी सत्ता सां थिए थी उन्हें खे सुञाण, उन्हें साखी खे मां सम्झ, शरीर खे मां कैसी कंदे मुंहिंजा अदा। हीअ मां त मिटी वेंदी, बचपन जी मां मिटी वई, जवानी जी मां बदिलजी वई, बुढ़ापे जी मां शमशान में पूरी थी वेंदी। पर मां जंहिंसां थिए थी उन मां खे सुञाणींदे त तुंहिंजो बेड़ो पार थींदो। चई बाबा मां तव्हांजे चरणनि में आहियां, ॿधो बानो आहियां, मुंहिंजी बेड़ी तार जई हाणे। केतिरो बि महापापी हुजे पर कंहिं सचे संत जे चरणनि में वञी करे पंहिंजा पाप छॾण जो इरादो करे थो, उनजा पाप माफ़ थी था वञनि। श्री राम शर्त आहे कि वरी उहे पाप न करे। ऐं संत जेको रस्तो ॿुधायो आहे, संत पहुतल हुजे महापुरुष, नारद पहुतल महापुरुष हो। माण्हू काम क्रोध जॾहिं करे थो तॾहिं हुनजो मन ऐं प्राण हेठिन केंद्रनि में हूंदो आहे। असांजे शरीर में 7 जंक्शन्स आहिनि, मूलाधार, स्वादिष्टान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा और सहस्त्रसार। सुठे में सुठो माण्हू कॾहिं कसो कमु कंदो आहे ऐं उनखे पश्चाताप थींदो, छो जो उन जो वेल हू उनजो मन हेठिन केंद्रनि में हूंदो आहे। ऐं हल्के में हल्को माण्हू कंहिं महिल अहिड़ो सुठो कमु कंदो आहे कि माण्हू ताजुब कंदा, ॾियां ही चंबल जी घाटी जो डाकू ऐं साईं आशाराम जे आश्रम में ॿुहारी पियो ॾे, डाकू पणो छॾे ॾिने कि उन अंदरियो केंद्र बदिलजी वियो। श्री राम कैनेडा जो, स्विट्जरलैंड जो, कैनेडा जो विज्ञानी उते भटकंदो भटकंदो शांति लाइ या रिसर्च करण लाइ आख़िर कुझु कोन मिलियुसि, भारत में आयो, पहिरीं आयो सूरत जे आश्रम में शिविर भरे, अंदरि कुंडलिनी शक्ति जागृत थियसि। सूरत जे आश्रम खां बम्बई खां कैनेडा वियो, 4-6 महीना थोरो रिसर्च कई, अभ्यास कई, वरी 6 महीने खां पोइ वरी आयो, वरी हींअर आयो, 1.5 साल में 2 दफ़ा अची विया। श्री राम ऐं अहिड़ा माण्हू अचनि था त उन्हनि जो हिकु दफ़ो अचण में लख रुपया ख़र्च थिए थो। 4 ॾींहंनि जी कैंप भरण लाइ लख रुपया उहो कैनेडा जो विज्ञानी कुर्बान करे बि भारत जो योग सिखे पियो। पर असां वटि संत इहे में था विराइनि तॾहिं बि टाइम कोन्हे, छो कि अभागे विषयनि विकारनि असांखे गुमराह करे छॾियो आहे। दुनिया जा माण्हू नारद खां फ़ाइदो वठंदा, पर भालियो लुटारो नारद खे गारियूं ॾेई करे फुरण जी कोशिश थो करे। तंहिं हूंदे बि नारद हिमत न हारी, नारद हुनखे उपदेश ॾिनो, आख़िर त इंसान आहे न। वालीअ लुटारे जहिड़ो माण्हू बि सुधरी करे वाल्मीकि ऋषि थी सघे थो त अॼु जो जवान बदिलजी करे सिंध जो सचो जवान थी वञे, इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। वाली लुटारे खे नारद जी मंत्र ॾिनो, राह लंबो ऐं मां छोटो, मरा 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 सां वाइब्रेशन थिया, उन मन ई प्राण मथे आयो, अंदरिया केंद्र खुलंदा विया, ज्ञान जे केंद्र ते 6ठे केंद्र ते अची वियो। वालीअ लुटारे मासी मां बदिलजी करे वाल्मीकि ऋषि थी वियो। रामायण 100 साल पहिरीं लिखी रखी छॾी। श्री राम उल्टा सीधा जपत जग जाना, वाल्मीकि ब्रह्म समान। तुंहिंजे अंदरि जीअं बिज, बड़ जे वण जो बिज ॾिसो त बड़ जो बिज नंढड़ो आहे पर उन में सॼो वण छुपायल आहे। तहिड़े नमूने हे सिंधी जवान, तूं ॾिसण में मुंहिंजा मिठड़ा नंढो ईंदो जी, तूं घबराए न, तो वटि धन घटि आहे त तूं चिंता न कजां, तो वटि दुकान नंढो आहे त बि चिंता न कजां, फैक्ट्री अथई या न अथई त बि चिंता न कजां, धंधो जाम अथई तॾहिं बि तूं अहंकार न कजां, पर तुंहिंजे अंदरि जगत नियता परमात्मा वेठो अथई। मुंहिंजा मिठा अटकल सिखी करे उनखे थोरी सिंचाई कर। जीअं बिज खे सिंचाई कबी आहे त बड़ जो वण दरकत पैदा थींदो आहे, तहिड़े नमूने तूं पंहिंजे हृदय खे ज्ञान जी सिंचाई कंदे, योग जी सिंचाई कंदे त जीवात्मा परमात्मा खे प्रकट करे सघे थो। जैसे दूध में घी छुपा है
तिल में तेल, चकमक में आग, तेरा साईं तुझ में सिंधी जाग सके तो जाग यार। श्री कृष्ण उद्धव को कहते हैं, भाग गद गदा द्रव्यते यस्य चित्तम हसति क्वचित रुदति भीक्षणम उद्गायन्ति विलज्जे नृत्यन्ते च मद भक्ति युक्तो भुवनम पुनाति। कभी वाणी गदगद हो जाती, कभी हृदय भाव से भर जाता है, कभी वो मेरा प्यारा भक्त नाचने लगता है तो कभी लज्जा छोड़कर रोने और नाचने लगता है तो कभी शांत बैठता है। ऐसा मेरा जो भक्त है, जो हरि नाम के रस में पावन है, उसको छूकर हवाएं भी पवित्रता का विस्तार करती है। भुवनम पुनाति, वो स्वयं तो पवित्र होता है लेकिन त्रिभुवन को पवित्र करता है। हर इंसान पावर हाउस है, आज का विज्ञान मानता है। हर इंसान अपने व्यवस छोड़ता रहता है वातावरण में। कामी इंसान, कामी माण्हू जे चइनी पासे सतन फुटन ताईं काम विकार जा व्यवस हूंदा आहिनि, आंदोलन हूंदा आहिनि, लोभी जा लोभ जा व्यवस हूंदा आहिनि। अहिड़े नमूने भक्तन जा हज़ारे फुटन ताईं जेतिरा महान भक्त ऐं सच्चा भक्त, ओतिरो उन्हनि जो विस्तार, ओतिरो उन्हनि जो पसारो वधीक उन्हनि जे आध्यात्मिक आंदोलननि जो। ऐं उन कारण साईं जिते जिते संत रहिया आहिनि उहा जॻह तीर्थ थी वई आहे। जैन धर्म जा माण्हू उन्हनि महापुरुषनि खे तीर्थंकर चवंदा आहिनि। अहिड़ा संत तीर्थ मेकर थींदा आहिनि, तीर्थ ठाहिण वारा थींदा आहिनि। जिन जे हाज़िरी सां जॻह तीर्थ थी वञे थी, उन्हनि जे हृदय में तीर्थ जो रस हुजे, उन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चओ श्री राम, आयो सभई राम, वरी चओ श्री राम। राम तव्हांजा कम कंदो, वरी चओ श्री राम। तुझ में राम, मुझ में राम, तुझ में राम, मुझ में राम, तुझ में राम, मुझ में राम, तुझ में राम, मुझ में राम। सब में राम समाया है, सब में राम समाया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। तुझ में ओम, मुझ में ओम, तुझ में ओम, मुझ में ओम। हिक ॿिए खे भाईंदा वञो, सिंधी सिंधियुनि खे भाईंदा वञो, जुअर जो अटो हाणे मैदे जो अटो ठाहींदा वञो। जुअर जो अटो सिंधी हुआसीं, हाणे मैदे जो अटो ठाहींदासीं। एक ही माँ के बच्चे हम सब, एक ही माँ के बच्चे, एक ही माँ के बच्चे हम सब, एक ही माँ के बच्चे हम। एक ही पिता हमारा है, एक ही पिता हमारा है, एक ही पिता हमारा है, एक ही पिता हमारा है। फिर भी ना जाने किस मूरख ने, फिर भी ना जाने किस मूरख ने लड़ना हमें सिखाया है, ये लड़ना हमें सिखाया है। तुझ में राम, मुझ में राम, तुझ में राम, मुझ में राम, तुझ में राम, मुझ में राम, तुझ में राम, मुझ में राम। सब में राम समाया है, सब में राम समाया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया
लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। बदला जमाना तुम भी बदलो, बदला जमाना तुम भी बदलो, बदला जमाना तुम भी बदलो, बदला जमाना तुम भी बदलो। बुरी आदतें छोड़ो, बुरी आदतें छोड़ो, बुरी आदतें छोड़ो, बुरी आदतें छोड़ो। मुझ में राम, मुझ में राम, राम मुझ में राम, सब में राम समाया है, सब में राम समाया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। बदला जमाना तुम भी बदलो, बदला जमाना तुम भी बदलो। धीमी चाल को छोड़ो, धीमी चाल को छोड़ो। मुझ में राम, मुझ में राम, मुझ में राम, मुझ में राम, सब में राम समाया है, सब में राम समाया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। हरि बोल। आयो लाल हरई कयो झूले, तुझ में राम मुझ में राम। इन भजन जी गाल जो मां पछाड़ी में एक गाल जो खुलासो कंदो आहियां। कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है। उसका मतलब ये नहीं कि लवर लवरियां जैसा तैसा करने लग जाएं, वो प्यार नहीं, वो तो खाना खराबी है। प्यार तो जैसे निर्दोष बहन अपने नन्हे भाई को करती है, माँ अपने बेटे को करती है, भगवान अपने भक्त को करता है और सदगुरु अपने सिख सेवक को करता है, वो निर्दोष प्यार है। लवर लवरी का प्यार नहीं, वो तो काम विकार है। जय राम जी की। ऐसा नहीं कोई लवर लवरी सुन के बोले कि साईं ने ही बोला है कर लो सभी से प्यार, आवारा गर्दी कर ले। नहीं नहीं, वो तो सत्यानाश है, कमर तोड़ने वाला है। वो प्यार नहीं, विकार है। प्यार निर्दोष होता है, अपने और अपने संग में आने वाले की जीवन शक्ति का विकास करता है, वो प्यार होता है। वो प्रेम में आदमी तरता है और काम विकार में प्रेम में आदमी पड़ता है। प्रेम में पड़ो, फलाणो फलाणी ने लईने भागी गयो, प्रेम में पड़ो, प्रेम में पड़ो। प्रेम में पड़ना ये प्यार नहीं, प्रेम में तरना इसका नाम है प्यार। चौ श्री राम, आयो सभई राम वरी चौ श्री राम। आओ की घड़ी न देखण देवई, सतगुरु अपना बिरद संभाले। सतगुरु का बिरद ये है कि तुम्हारी बुद्धि में आत्मज्ञान का प्रसाद भर देवे। प्रसादे सर्व दुखानाम हानि रस्योपजायते, प्रसन्न चित्सो यासु बुद्धि पर्यवितिष्ठते। कृष्ण कहते वो बुद्धि में आत्मज्ञान का प्रसाद, प्रेम का प्रसाद गुरु भर देते हैं। सारे कर्मों को काट कर जीवात्मा परमात्मा का साक्षात्कार कर लेता है। फिर युद्ध के मैदान में अर्जुन भी साक्षात्कार कर सकता है और राजा जनक राज दरबार में भी साक्षात्कार कर सकता है। सुलभा 18 साल की सिंधी लड़की छत्राणी वो भी साक्षात्कार कर सकती है। गार्गी और मदालसा भी ब्रह्मज्ञानी हो सकती है, तो तुम क्यों नहीं हो सकते हो? अरे रोहिदास चमार को भी ब्रह्म ज्ञान हो सकता है, तो तुम क्यों नहीं हो सकता है? वरी यार सिंधी ऐसे क्यों ढीले ढीले बोलते हो यार? चौ श्री राम, आयो सभई राम वरी चौ श्री राम। सिक सां वरी छा चवंदा 4 दफ़ा नारायण नारायण।